साथ न ॾींदासीं, पाण उन्हनि खे जेको सपोर्ट न कंदासीं त क्या त ख़ाली बीठी वेंदी, कुझु कोन करे सघंदी, वापसि मोटी ईंदी। त उन लाइ हर माण्हू जो फर्ज़ु आहे त हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे 100% जेको करे, ऐं ख़ासि करे मां ताल खे दौड़ खे हूअं ई सलाम पेश कयां थो। जस आहे तारीख़ त पंहिंजो ताल खे दौड़ में जेको आहे एहतजाज हुजनि, चाहे नवाबशाह में हुजनि, चाहे डिवीज़न सिटी ते हुजनि, चाहे पंहिंजो कराची रोड रस्तो ते हुजे, त ताल को दौड़ पहिरें फ़हरिस्त आहे। ऐं मां हींअर बि चाहींदुसि त साईं हाजी अशरफ जी क़यादत में असां साॻियो ई किरदारु अदा कयूं ऐं साॻी जेको आहे फ्रंट लाइन ते हुजूं, असां पंहिंजो किरदारु कराची में अदा कयूं त जीअं पंहिंजो साॻियो ई पेटल ताल खे दौड़ हुजे, उस्तादनि जो नालो रोशन हुजे ऐं सर फ़हरिस्त हुजे। त मक़सदु इहो आहे, टाइम ताईं घणो घणो ठहंदासीं, वरी उन शइ ते चऊं था त भई ॻाल्हि इहा आहे 100% असांखे हाज़िरी खपे थी। उते राती आहे त मूं तव्हांखे अर्ज़ु कयो 3 जून खां पंहिंजी तहरीक शुरू हुई। उन ॾींहुं आहे त असांजा 3 डिमांड्स हुया। BR मेन डिमांड ते आई असांजी BR अलाउंस, उन सां प्लस में पोइ पंहिंजो ग्रुप इंश्योरेंस बि हुयो, बेन्यूल फंड बि हुयो, पघारनि जी बि जेका हुई त असांखे 70% पघार वधायूं। उहा तारीख़ जॾहिं हले पई, उन तारीख़ दौरान त पंहिंजो जस हुजे असांजे सभिनी अलायंस जे, ख़ासि करे उस्तादनि ते, जिन कराची में पंहिंजो पाण मल्हायो ऐं बे इंतिहा जेका हाज़िर रही। 25 खां 35,000 माण्हू जेका हुया। उहो मक़सदु आहे त उहो जॾहिं गवर्नमेंट खे माण्हू चैलेंज कंदो आहे, जॾहिं रुट खे चैलेंज कंदो आहे त पोइ उहो चैलेंज पंहिंजे पाण खे फेस करण लाइ पोइ हर बार हलाईंदी आहे। उते जेको थियो सदाईं थींदो आहे, पोइ असांजे क़बूल असांजे ज़हन ठही विया आहिनि, हुनखे इनकार कोन्हे को जून खां आहे। पोइ असां बि सोचो त पंहिंजी सोच आहे, छो त असांखे तरबियत ऐं राह अहिड़े माण्हू ॾसियल आहे जंहिं ते माना फ़ख़ुरु असां करे सघूं था ऐं सुठे रस्ते ते हलूं था। उनजी उहो सॼो क्रेडिट असांजे हिन स्कूल जे क़ाबिल एतिराम साईं हाजी अशरफ जिन ते वञे थो। ऐं सची ॿुधायां त हिन स्कूल में अहिड़े क़िस्म मीटिंग करणु असांखे माना अजीब लॻे थो, छो त हिन माण्हू जूं तरबियत ऐं हिन जूं पंहिंजो हिदायतूं ऐं हिन जो माहौल अहिड़ो ठहियलु आहे त असांखे कॾहिं ज़रूरत कोन पई आहे त बुछेरी में अची मीटिंग कयूं, बुछेरी जे उस्तादनि खे अची ॿुधायूं त तव्हां जेको आहे एहतजाजनि में हलो ऐं तव्हां जेको आहे असांजी सपोर्ट कयो। त उन हवाले सां असां हिकिड़ो पाण में वेही दोस्तनि गॾिजी इंतिहा ज़ुल्म पंहिंजे वियो आहे। असांखे माना 2200 रुपया मिले थो हाउस रेंट, 2200 जो तक तोता 2200 जेको घर मिले थो, ऐं 1350 रुपया असांखे मिले थो जेको आहे हाउस पंहिंजो मेडिकल अलाउंस, जेको मां असांजे बुछेरी में 1000 रुपया हूंदो हुनजो डॉक्टर जी फी। इहे शयूं जेको स्टाफ आहे पंहिंजो असांजो उहो इदारनि में रहंदो। ॿारनि खे भले ॿुधाए छॾिणो आहे त भई जेको आहे असांजी सुभाणे खां ताला बंदि आहे, तव्हां स्कूल में अचो। ऐं जेके क्लास टीचर साहिब आहिनि क्लास पढ़ाइनि पिया, उन्हनि खे इहो ख़ासि मुंहिंजो मैसेज आहे त तव्हां पंहिंजे जेके क्लास टीचर तव्हांजे जेके ॿार आहिनि उन्हनि जे ज़हननि में बि इहा शइ विझो त भई तव्हां तालाबंदी छो था कयो, तव्हां स्कूलनि खां जेको आहे पोइ छो था हटो। उन्हनि खे जेकर तव्हां इहा शइ ॿुधाईंदो त भई असांजी जेको आहे सरकारी मुलाज़िम उस्ताद आहियूं ऐं असांजी रिटायर थियण खां पोइ पेंशन ख़तमु आहे, त उहा ॿारनि जे दिमाग़ में वेहंदी। उहा शइ जेको आहे ॿार वञी ॿार पंहिंजे वालदेन सां कंदा ऐं उहो उते जेको आहे उन्हनि खे मुतमिन कंदा। हाणे जेकर असां ॿार खे मोकल करे था छॾियूं त असांखे खोड़ सारा जेको आहे सिविल सोसाइटी जा माण्हू असांजे आङुरियूं खणनि था, आहिनि ख़बर कान थी पई मसइलो छा आहे। हाणे सची ॿुधाईंदी तारीख़ पंहिंजी हले थी, ॿिए कंहिं डिपार्टमेंट नज़र पवे कान थी। असांजो राज घणो आहे ऐं असांजे राज जी कावड़ बि आहे त भाई उस्ताद जो दिमाग़ ख़राबु आहे ऐं उस्तादनि जी एॾी पघारूं आहिनि, को बि जेको आहे हड़ताल आहे। पर उन्हनि खे इहा त ख़बर ई कोन्हे ही हड़ताल जेको ॿाहिरि डिपार्टमेंट जा उस्ताद जी कोन्हे। पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून, पेंशन मां कटौती, पेंशन मां कटौती, पेंशन मां कटौती, BR अलाउंस, BR अलाउंस, BR अलाउंस, BR अलाउंस। उन खां ॿियो नंढो अर्ज़ु त ही 12-14 जी पाण खे जो गैप मिलियो आहे, इहा बि कंहिं जंग आहे। उहा जंग फतेह करणु पहिरीं कोई इहो आहे त हिते जेतिरा बि असां दोस्त वेठा आहियूं सभिनी वटि मोबाइल आहे, टच मोबाइल आहे। मां तव्हांखे हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि त हीउ सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जे दौर जी जंग आहे ऐं हीउ हथियार हणण वारे माण्हू जे हथ में आहे। हीउ तव्हां इस्तेमालु कंदो, इनशाला तव्हांजी फतेह आहे। कम से कम ॿियो नथा करे सघो त जेके असांखे पोस्टूं अचनि थियूं उन कॉपी पेस्ट करे तव्हां रखो। जेकर उहे बि नथा करे सघो त उनखे शेयर करे छॾियो। शेयर करण सां शइ वधंदी। असांजी लीडरशिप तमामु हाई लेवल जा फ़ैसिला करे छॾिया आहिनि। आख़िरी स्टेज ते पंहिंजो तकलीफ़ बीठी आहे, पंहिंजो तहरीक हाणे मुंहिंजे हथ मज़बूत करे ऐं सार ॾेई उनखे जेको आहे फाइनल फ़ैसिलो करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, अॻे त हलंदा आहियूं पाण उतां थी मोटी ईंदा आहियूं, हाणे माना ज़हन ठाहे हलो
सिर सां कफ़न ॿधी हलो। हाणे हलंदासीं मोटंदासीं कोन, मोटंदासीं जॾहिं जॾहिं उहो पनो असां हथ में मिलंदो। पर ईअं कोन्हे त हलूं जो कां वरी शाम जो उते पोइ गॾिजी वरी वापसि अचूं। महिरबानी करे इहा शइ न कजो। जेका बि शइ थिए थी वरी बि उते पाण के दौर जा सभई दोस्त उते प्रेस क्लब ते वेही पाण में मीटिंग कंदासीं, पोइ जेको लाभ हूंदो जेको ठहंदो उन ते फ़ैसिलो कंदे पोइ उन खे वधाईंदासीं। पेंशन जो कारो कानून सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, बेटे अलीफ जिंदाबाद, बेटे अलीफ जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद